न्यू सईदाबाद जी रेवासन सपना ज़ाल नवीद मल्लाह हथियारबंदनि तरफ़ां हिरासा करण ऐं मारकुट कंदड़नि ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मटियारी जी अदालत में पहुची वई। मसमात सपना ऐं संदसि वकील सैयद रोशन शाह मीडिया खे ॿुधायो त 3 साल अॻु सपना नवीद मल्लाह सां पसंदि जो परणो कयो, जंहिं मां हिकु न्याणी ऐं हिकु पुट जो औलाद आहे। मुड़ुस सां निकाह तोड़ण लाइ दिलबर सफीचो, फयाज़ सफीचो ऐं ॿिया कुझु ॾींहं अॻु संदसि घर में घिड़ी खेसि तशदुद जो निशानो बणायो। वाक़िए ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते रिपोर्ट दाख़िल न थियण ते अॼु अदालत में 22A जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। टंडो अलायर में 8 ॾींहं अॻु मुड़ुस हथां क़त्ल थींदड़ ज्योति कुमारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वॉइस ऑफ कोहिस्तान पारां प्रेस क्लब हैदराबाद आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे दौरान वारसनि ऐं वॉइस ऑफ कोहिस्तान जे माण्हुनि समेत औरतुनि वॾे अंग में शिरकत कंदे ज्योति कुमारी जे तस्वीर आॾो ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते वॉइस ऑफ कोहिस्तान जे मरकज़ी अॻवान डॉक्टर सूरज कुमार, मुखी खेमचंद ऐं ॿियनि चयो त मक़तूल ज्योति कुमारी जे मुड़ुस मुकेश कुमार ज्योति मथां तशदुद करे खेसि मरणी हालत में भाइरनि जे घर आॾो उछलाए वियो। वारसनि ज्योति कुमारी खे अस्पताल मुंतक़िल कयो, पर हू ज़ख़्मनि जा सूरनि सहंदे फ़ौत थी वई। वाक़िए जो केस दाख़िल थियण खां अॻु मुकेश कुमार गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत हासिल करे वरिती। हुननि मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कयो वञे। ॿिए पासे हैदराबाद में 1 साल जी नींगरी नबिया धीअ अयाज़ लाशारी सिविल अस्पताल हैदराबाद में मुबैना डॉक्टरनि जी गफ़लत सबबि फ़ौत थी वई। वारसनि पारां डॉक्टरनि मथां लापरवाही जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। फ़ौती नींगरी जे ॾाॾे इंसाफ़ लाशारी मूजिबि गुज़िरियल ॾींहुं नबिया सिलाई मशीन जो तेल पी छॾियो। तिबी इमदाद लाइ खेसि सिविल अस्पताल हैदराबाद आंदोसीं, पर डॉक्टरनि संदसि इलाज न कयो। नींगरी जे मादे खे वाश करण ऐं वेंटिलेटर न मिलण सबबि नींगरी फ़ौत थी वई आहे। सगियूं जे ॻोठ लालदिनू चना में 2 महीना अॻु अॻवा थींदड़ नींगरी जी बाज़ियाबी ऐं पुलिस जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाजी मुज़ाहिरे जे अॻवान मोहम्मद मलूक चना, अल्ताफ़ चना ऐं ॿियनि चयो त 2 महीना अॻु 14 वरियनि जी नींगरी बेनज़ीर चना खे अॻवा कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ मक़ामी थाणे ते केस दाख़िल आहे, पर महमूद चना थाणे जो SHO ज़हूर फुल जवाबदारनि खां रिश्वत वठी केस ख़राब करे रहियो आहे। नींगरी जी उमिरि 14 साल आहे। संदसि शादी गैरकानूनी तौर ते थी आहे। नींगरी बेनज़ीर खे वरगलाए वारसनि ख़िलाफ़ कूड़ा बयान रिकॉर्ड कराया विया आहिनि। हुननि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त नींगरी खे जल्द बाज़ियाब करायो वञे।